अस्सलाम वालेकुम नाज़रीन HRJDO न्यूज़ में आया वज़ीर असां अॼु मौजूदु आहियूं शहबाज़ कॉलोनी में जिते हिते रिहायशी मौजूदु आहिनि। हिन जो चवणु आहे त राति कुझु नामालूम माण्हू असांजे दुकान खे ऐं जेको स्नो कयो उन खे बाहि ॾेई विया आहिनि। अचो त हुन खां वधीक तफ़सील पुछूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा आहे तव्हांजो? साईं मुंहिंजो नालो रुस्तम मक्सी। अच्छा केरु बाहि ॾेई वियो? मां सुबुह जो फजर जो निमाज़ ते वियुसि, निमाज़ तां मोटी आयुसि, रोशनी में ॾिठुमि दुकान खे बाहि लॻी पई। ॿिनि छोकिरनि जिन जो शक हो, मूं हुनजे नाले वञी NC बि कटराई। उनखे अञा ताईं गिरफ़्तार बि कोन कयो अथनि। हे बासर माण्हू जा माण्हू आहिनि। अंदरूनी मूंखे शक आहे या पक बि आहे त ॿ रुपया ॾेई ऐं माण्हू रोकराइण जी कोशिशि पिया कनि। तव्हां कंहिंजा नाला ॾिना आहिनि? मां हिकिड़ो इब्राहिम ख़ासकेली ऐं ॿिए जो नालो छा आहे जो फिदा माछी। अच्छा फिदा माछी इब्राहिम ख़ासकेली NC कटरायो उन्हनि? जी जी, उन्हनि जी सरपरस्ती वज़ीर ख़ासकेली जेको वापडा में आहे उहो पियो करे। मां वहिंवार फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियां। इन्हनि माण्हुनि खे छॾ, मूं चवंदो आहियां पहिरीं माण्हू ॿधो पोइ इन ॻाल्हि खे ॾिसूं था। NC केॾी महिल तव्हां कटरायो? मां सुबुह जो सवेर कटरायो हुउसि, तक़रीबन 7 साढा 7 जो 8 जो टाइम हो। हिन महिल पुलिस को माण्हू गिरफ़्तार कयो? न न, मूंखे अञा पोइ पुलिस ज़ोर इहो बि भरे त तव्हां फ़ैसिले में ठहो, हिकिड़ी कॉलोनी में रहो था, हीअं हूअं। में चवंदा पहिरीं माण्हू ॿधो ॿी ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासीं। घणो नुक़सानु थियो? नुक़सानु त अला बचायो आहे दुकान खे त घणो हो, पर अला जी ज़ात बचायो आहे। पासे में मुंहिंजो ट्रांसफार्मर हो, गैस बि हो, जो इहो धमाको ॾे अंदरि कंप्रेसर हो, फ्रिज हो वग़ैरह। घणो नुक़सानु थियो आहे। ऐं तंहिंखां पोइ मां पुराणो वर्कर पीपल्स पार्टी जो बि आहियां, पुराणे तहलके सकण जे उनजो पुटु बि आहियां। असां पुराणा आहियूं तमामु। बाहि ॾिनी आहे मवाली त न आहिनि? न न शराबी मवाली बि कोन्हनि, फर्स्ट क्लास। उहे हिते रहनि बि कोन था असांजी कॉलोनी में। सुबुह 7 थियनि था, हिते ज़ाकिर था थियनि, रुगो शोध पाई बदमाशी करण ईंदा आहिनि। असां उन्हनि खे चयो पिया बाबा तव्हांजो हिते घर कोन्हे, घाट कोन्हे, तव्हां हिते कॉलोनी में छो था अचो? उनजे बावजूदि बि असांखे तंग था कनि, अचनि था। अॼु सॼो ॾींहुं ॿई ॾिसण में कोन आहिनि। इन जे माना उहे माण्हू असांजे वारदात करे विया आहिनि। जी जी, को ज़ाती दुश्मनी कोन्हे, पर असांखे शक ऐं शुबो ज़रूरु आहे। इहे माण्हू ने वज़ीर ख़ासकेली मोकिलिया वापडारो। जी जी वापडारो। ऐं मूं सुबुह चयो बि मांसि त मुंहिंजो तूं क़ुर ते हथु रखिजे, तूं साबित आहीं, सचो आहीं, तूं क़ुर ते हथु रख, तूं हरकत कोन कई आहे त असांजो किसो ख़तमु आहे। पर तव्हांजी माना त माना माण्हू पहिरीं गिरफ़्तार थियनि पोइ थींदो आहे न फ़ैसिलो। हाणे माण्हू ॿाहिरि घुमनि पिया, तव्हां छाड़ो फ़ैसिलो था वठो? तूं छाजे लाइ तूं हुन ॿिनि माण्हुनि जी सरपरस्ती करी? पुलिस वारा छा था चवनि? SHO सां या वॾे मुंशी सां मिलिया हूंदा? वॾो मुंशी ऐं SHO चवनि था तव्हां पाण में ठहो, हिकिड़ी कॉलोनी में था रहो। भई हुनखे कोन ॿधंदासीं? न, ईअं कोन चयो अथनि, पर तव्हां पाण फ़ैसिलो कयो, ठही वञो हीअं हो। त मूं चयो न, पहिरीं माण्हू ॿधो पोइ इन ॻाल्हि खे ॾिसूं था। न ख़ुदा न ख़ास्ता मथां तव्हां पंहिंजो ट्रांसफार्मर बि आहे ऐं अंदरि गैस बि आहे। जेकॾहिं बाहि तमामु वॾी थिए, घर में ज़रूरत माण्हू रहनि था, रिहायशी इलाइक़ो बि आहे, त पुलिस सोचे न, त पुलिस त इन ॻाल्हियुनि खे ॾिसे ई कोन थी। उन्हनि खे त फ़िक्र ई कोन्हे। वारदात खां पोइ था अचनि, ट्रां कंदा। हाणे पुलिस पहुची वियो वारो, हीअं कयो हीअं कयो। हाणे तव्हां छा कंदव? हाणे तव्हांजो मुतालबो छा आहे? मुंहिंजो मुतालबो इहो आहे ॿई माण्हू ॿधनि। अच्छा, ऐं हू छॾाइण लाइ छो थो अचे? सही, माना वज़ीर ख़ासकेली विच में तुंहिंजा भाइटिया आहिनि, तुंहिंजा चाचा आहिनि, तुंहिंजा माइट आहिनि, तुंहिंजा सौट आहिनि। हू माछी, हू ख़ासकेली, तूं वापडा में, हू छोरा हिकिड़ा लोफर, न कंहिंखे मां भाई त हुनखे घर मानी बि कोन मिले। मुंहिंजे स्नो करे ॿाहिरि ॾेई विया आहिनि ऐं हीअ ॾाढा लोफर माण्हू आहिनि। केरु बाहि ॾेई विया? बाबा हीअ इब्राहिम ख़ासकेली फिदा। अच्छा, हीअ फिदा माछी। तव्हां पाण केरु? मां कीरियो आहियां। अच्छा, तुंहिंजी रोज़ी कंदो ई स्नो करते? हा।